بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين وعلى اهل بيته الطيبين الطاهرين ولعنة الله على اعدائهم اجمعين. اما بعد، قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المتين وهو اصدق القائلين وقوله الحق. بسم الله الرحمن الرحيم. رب زدني علما. ناظرین کرام سامعین محترم، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین کرام، علیم اللہ جے نالے سان فضیلت علم جے موضوع تے 23 نشست میں تواں سان مخاطب آहियूं. علم جے ذریعے سان انسان جو معیار ऐं مرتبو वधे थो. जीअं ख़ुदि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद थी रहियो आहे, कुल हल यस्तवी الذين يعلمون والذين لا يعلمون. ए हबीब चओ, छा बराबरि थी सघनि था उहे माण्हू जेके साहिबान इल्म आहिनि ऐं जेके जाहिल आहिनि? यकीनन साहिबान इल्म जो शान, मान, मर्तबो वधीक आहे. सूरत मुजादिला में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद थी रहियो आहे, ऊतुल इल्म दरजातिन. साहिबान इल्म जेके आहिनि उन्हनि जे लाइ दरजात आहिनि. ऐं फज़ल इल्म में रसूल इस्लाम जो इरशाद थी रहियो आहे. रसूल इस्लाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, ख़ैरु दुनिया वल आख़िरतु मअल इल्म. ख़ैरु दुनिया वल आख़िरत मअल इल्म. दुनिया ऐं आख़िरत इल्म जे ज़रिए सां इंसान संवारे सघे थो. अॻिते रसूल जो फरमान आहे, इन्नल इल्म हयातुल क़ुलूब व नूरुल अबसार व क़ुव्वतुल अबदान. इल्म दिलियुनि जे लाइ हयात आहे ऐं अखियुनि जे लाइ नूर आहे ऐं बदन जे लाइ क़ुव्वत आहे. इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे, इल्म दिल खे अहिड़ी तरह ज़िंदह रखे थो जीअं बारिश जा कतरा ज़मीन खे ज़िंदह रखंदा आहिनि. ऐं इमाम जो फरमान जारी आहे, अल इल्मु क़ातिलुल जहल. इल्म जहालत खे ख़तम करण वारो आहे. अल इल्मु अफ़ज़लुल हिदाया. इल्म बहितरीन हिदायत करण वारो आहे. अल इल्मु अफ़ज़लुल जमालैन. इल्म बहितरीन ज़ीनत आहे. अल इल्मु अफ़ज़लुल शरफ़. इल्म बहितरीन शरफ़ आहे. इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान जारी आहे, ला कंज़ अनफ़अ मिनल इल्म. इल्म खां वधीक कोई खज़ानो कोन्हे. अल इल्मु अफ़ज़लु हिर्ज़िन व हिजाबिन. इल्म बहितरीन हिजाब आहे. रसूल इस्लाम जो फरमान आहे, अल इल्मु वल मालो यस्तुरान कुल ऐबिन. इल्म ऐं माल इंसान जे हर ऐब खे लिकाए रखनि था. वल फ़क़्रु वल जहलो यक्शिफ़ु कुल ऐबिन. जीअं फ़क़्र ऐं जहालत यानी गुरबत ऐं जहालत इंसान जे हर ऐब खे ज़ाहिर कनि थियूं. नाज़रीन, इल्म जी फज़ीलत लाइ इहो काफ़ी आहे. रसूल सकलैन जो इरशाद आहे, अल इल्मु मीरासी व मीरासुल अंबियाई क़ब्ली. इल्म मूं मुहम्मद जी मीरास आहे ऐं मूंखां पहिरियां जेके नबी आहिनि उन्हनि जी मीरास आहे. वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू.